सेलेक्टेड वज़ीर आज़म की असेंबली में अक्सरियत विञाइण तवाम के मुबारक ॾींदे चयो आहे त इमरान ख़ान के इज़्ज़त सां घर वञण जो मशवरो अॼु बि ॾियनि था। जारी कयल बयान में शाज़िया मरी चयो त असद कैसर स्पीकर के उहिदे जो ख़्याल रखे। संदसि चवणो त असद कैसर जा बयान स्पीकर के उहिदे की तौहीन आहिनि। पीपी अॻवान शाज़िया मरी चयो त स्पीकर की देर के तरीक़नि सां वज़ीर आज़म बची न सघंदो। अहम ख़बर अवां सां नाज़िन शेयर कंदा हलूं। पीपी अॻवान शाज़िया मरी सेलेक्टेड वज़ीर आज़म की असेंबली में अक्सरियत विञाइण ते अवाम खे मुबारक ॾींदे चयो आहे त हू इमरान ख़ान खे इज़्ज़त सां घर वञण जो मशवरो अॼु बि ॾियनि था। जारी कयल बयान में शाज़िया मरी चयो त असद कैसर स्पीकर के उहिदे जो ख़्याल रखे। संदसि चवणो हो त असद कैसर जा बयान स्पीकर के उहिदे जी तौहीन आहिनि। पीपी अॻवान शाज़िया मरी चयो त स्पीकर की देर जे तरीक़नि सां वज़ीर आज़म बची न सघंदो। अवां खे नाज़िन आगाह कयूं पिया। पीपी अॻवान शाज़िया मरी सिलेक्टेड वज़ीर आज़म जी असेंबली में अक्सरियत विञाइण ते अवाम खे मुबारक ॾींदे चयो आहे त हू इमरान ख़ान के इज़्ज़त सां घर वञण जो मशवरो अॼु बि ॾियनि था।